केतिरनि ई सबबनि जे करे केतिरा ई माण्हू थोरी थोरी ॻाल्हि ते थकावट ऐं कमज़ोरीअ जो अहसासु महसूसु कंदा आहिनि, जेको केतिरियुनि ई बीमारियुनि जो सबबु बणिबो आहे। जेकॾहिं तव्हां बि जिस्मानी तवानाईअ में घटिताई महसूसु कयो था त उनखे हल्को वठण बदिरां डॉक्टर सां राबितो ज़रूरु कयो। अॼु असां तव्हांखे हिकु अहिड़ो तरीक़ो बि ॿुधाईंदासीं जेको जिस्मानी तवानाईअ जी बहालीअ लाइ इंतिहाई काराइतो साबित थींदो आहे। सुठी ॻाल्हि इहा बि आहे त इन नुस्खे ते का घणी महिनत तोड़े घणा ख़र्च बि नाहिनि ईंदा। गुड़ पंहिंजे कुदरती ख़ासियतुनि जे करे फौरी तौर ते जिस्म खे तवानाई फ़राहम कंदो आहे, जेका डिघे अरसे ताईं क़ाइमु रहे थी। उन करे जेकॾहिं तव्हां नंढे नंढे कमकार दौरान बि थकावट वारे मसइले जो शिकार आहियो ऐं फौरी तवानाई चाहियो था त अव्हां खे गुड़ खे पंहिंजी खुराक में ज़रूरु शामिल करणु घुर्जे। गुड़ जी तासीर गरम हूंदी आहे ऐं हाणे गर्मियुनि जी मौसम बि वञण वारी आहे। जेकॾहिं तव्हां उनखे इस्तेमालु कयो था त इहो तव्हांजे जिस्म खे गरम रखी थधि लॻण खां बि बचाईंदो आहे। मुनासिब मिक़दार में गुड़ जो टुकड़ो हल्के गरम पाणीअ में विझी गॾाए उन जो जूस नेराणे पीजे त इहो दिमाग़ी तोड़े जिस्मानी ताक़त ऐं फुर्तीअ जे लाइ तमामु बहितरीनु साबित थींदो। जीअं त गुड़ आयरन, एंटीऑक्सीडेंट्स ऐं विटामिन सी सां भरपूर हूंदो आहे, उन करे इहो बिना नुक़साननि जे वज़न घटाइण जूं बि बहितरीन ख़ासियतूं रखे थो। गुड़ रत जी नालियुनि खे खोले थो, मेटाबॉलिज़म निज़ाम खे बहितर करे थो ऐं जिस्म मां ज़हरीलनि मादनि खे ख़ारिज करण में वॾो किरदारु अदा कंदो आहे। गुड़ में पोटाशियम जो बि झझो मिक़दार हूंदो आहे, उन करे इहो जिस्म में इलेक्ट्रोलाइट जे तवाज़ुन खे बरक़रार रखण में मददगार साबित थींदो आहे, जंहिंसां अव्हां जो वज़न घटिजी सघे थो। जेकॾहिं तव्हां रत जी खोट जे मसइले जो शिकार आहियो त इन लाइ बि गुड़ जो शरबत इंतिहाई फ़ाइदेमंद साबित थींदो। आगाटे ज़माने में रत जी खोट वारे मरीज़नि खे गुड़ ज़रूरु इस्तेमालु करायो वेंदो हो, छो त उन में आयरन ऐं फोलेट जो तमामु घणो मिक़दार हूंदो आहे, जेके रत जे ॻाढ़नि जुज़नि जो मिक़दार बरक़रार रखंदा आहिनि। गुड़ जो पाणी ॻोरहारी औरतुनि में रत जी खोट तोड़े संदन जिस्मानी ताक़त ऐं ॿार जी सिहत लाइ तमामु बहितरीनु खुराक आहे। उन खां सवाइ गुड़ हॾनि खे मज़बूत करण, जोड़नि जे सूर खे ख़तमु करण, हॾनि जी बीमारियुनि जो इलाज करण ऐं जिस्म खे सुकून पहुचाइण लाइ बि इंतिहाई अहम किरदारु अदा कंदो आहे। पोटाशियम ऐं सोडियम जो मिक़दार वधीक हुजण करे गरम पाणीअ में गुड़ मिलाए पीअण सां जिस्म में ब्लड प्रेशर खे बरक़रार रखण में बि वॾी मदद मिलंदी आहे। जीअं त गुड़ मिठो हूंदो आहे, उन करे शुगर जे मरीज़नि खे इन जे इस्तेमाल खां परहेज़ करणु घुर्जे।